पीरबल सुजराव इलाइक़े जे आबादगारनि हारियुनि करमपुर जे वापारनि ख़िलाफ़ एहतिजाज कंदे चयो आहे त सिंध हुकूमत तरफ़ां कणक जो 4000 मण रेट मुक़ररु कयो वियो आहे, लेकिन वापारी पंहिंजी मनमानी ऐं हिकाठी ते 3500 मण खणनि था, जेका हिकु वॾी नाइंसाफ़ी आहे। इन रेट में असां आबादगारनि हारियुनि जा ख़र्च कीअं पूरा थींदा? उन्हनि हुकूमत सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां करमपुर जे वापारनि जे कणक जे रेट में हिकाठी ऐं मनमानी जो नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। आबादगारनि हारियुनि जो एहतिजाज जे मौक़े ते वधीक छा चवणु आहे, अचो त ॿुधूं था। 4000 रुपयो असां तो कल खणी वियो मंडी ते वठे त 33 था 200 रुपयो थी वियो, कटोती थी वियो आहे। हाणे 3500 रुपयो माण्हू छा वठे, भाॼी वठे, कर्ज़ो लाहे, हार ॾिए, थलछारी ॾिए। माना वॾो कणक जो रेट तमामु घटि आहे। रेट मथे 45 46 ताईं असां खयो वञे, कुझु ग्राहक लाइ को बचंदो। असां खां जेको आहे न करमपुर में वञूं था त असां आबादगारनि सां वॾो ज़ुल्म थो हले पियो। जेको आहे असांजो रेट सरकारी रेट 4000 रुपयो आहे। उन खां पोइ जॾहिं असां वणनि ॾे खणी था वञूं पिया अनाज, ग़रीब मिसकिन मारवाड़ा जंहिं महिनत मज़दूरियूं कयूं उन खां उहो 3500 रुपयो 3600 रुपयो ऐं 3400 रुपये में उहे माण्हू असांखां कटनि था। उन खां बाद में किलो कट बि कटे था वञनि पिया। इहे असां सां नाहक जेको आहे करे रहिया आहिनि। सो इन्हनि जे मथां कुझु एक्शन खयो वञे। जेको आहे असांजा ॾिसो भाणनि जा रेट जेके हुया हाई ते हुया ऐं इन खां पोइ तेल चढ़िया, डीज़लूं चढ़ियूं, असांजा ख़र्च डबल थी विया, महांगायूं वधी वियूं। असांखां 3500 रुपयनि जे करे इहे कणक खणनि था पिया त इहे असां आबादगारनि जे लाइ हीअ वेल था करनि पिया। असांखे आबादगारनि खे छा बचंदो? सो इन जे करे असां अब सरकार खे अपील था कयूं त जेको आहे हिन जे मथां एक्शन खयो वञे त जीअं असां आबादगारनि जे लाइ कुझु भलाई थी वञे।